नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे مسوڀرڳڙي में खबर ॾींदा हलूं त ھٽڙي यूनियन काउंसिल में चेयरमैन के उहदे ते 5 साल मुकम्मल करण ते ھٽڙي में अब्दुल शकूर हालेपोटो पारां यूनियन काउंसिल ھٽڙي जे अॻूणे चेयरमैन शेख ज़ुल्फकार अली शाह उर्फ कामिल शाह जे मान में आजयाणो ॾिनो वियो बेहतरीन शख्सियत असांजो चाचो अली नवाज़ वाइस चेयरमैन बेहतरीन शख्सियत असांजो ॻोठ जो भाई ऐं असांजो चाचो भाई हिननि जेके ҳٽڙीअ में रिकॉर्ड तोड़ कम कया आहिनि तरक़ियाती जेके कया आहिनि VIP तरीक़े सां कया आहिनि हर ॻोठ में हर घटी दुकान पकी कई आहे स्पेशली असां MNA MPA जेके आहिनि मौज़ज़ आहिनि इज़त वारा आहिनि भई स्पेशली साईं शर्जील साहब जो न उन जो वॾो हिते इन्वॉल्व ऐं हथु आहे साईं कामिल शाह जो असांजो चेयरमैन आहे इंशाअल्लाह ताला हिन साईं जा 5 साल ख़ूबसूरत तरीक़े सां पूरा थिया आहिनि इंशाअल्लाह नेक्स्ट साईं खे अगरि पार्टी टिकट ॾिए थी तॾहिं वेलकम नथी ॾिए तॾहिं बि असीं हिननि सां ई गॾु हूंदासीं ऐं ॿिए हिननि जी सपोर्ट कंदासीं। शाहजा जे पंहिंजी चेयरमैनी जे दौर में या चेयरमैनी खां सवाइ जेतिरा कम असांजे ॻोठ में कराया या हर ॻोठ में कराया शायदि के चेयरमैन कराया हुजनि या अॻे न थिया हुआ जंहिंमें नलका ग़रीब माण्हुनि खे मिशरियूं रोज़गार जे लाइ माना कुछ खोले दुकान वगैरह खोले ॾियणु ऐं ग़रीब नियाणियुनि खे ॾाज हर घर जी माना गली पकी आहे तक़रीबन सॼे ॻोठ जी गलियूं रस्ता रोड साईं कामिल शाह जा तमामु थोराइता आहियूं असीं कल्ह बि गॾु हुआसीं अॼु बि गॾु आहियूं इंशाअल्लाह ताला तव्हां हयात साईं सां गॾु रहंदासीं जीअं कामिल शाह 5 साल पूरा थिया आहिनि असांजा जेके वाइस चेयरमैन काउंसलर तमामु सुठा ऐं बहितरीन आहिनि ऐं उन तारीफ़ जेतिरी कयां असांजे तरक़ियाती कम रिकॉर्ड तोड़ थियो आहे असांजा MNA असांजा अखियुनि जा साईं आहिनि उहे तमामु बहितरीन आहिनि उन्हनि बि कम कया आहिनि ऐं MPA उन्हनि बि कम कया आहिनि ऐं PA स्टेट शर्जील साहब बि हिते कम कया आहिनि हिन शर्जील साहब जो PS न आहे पोइ बि शर्जील साहब कम कया आहिनि ऐं असांजे जाम खान शोरो साहब बि तमामु सुठा कम कया आहिनि हिते असां घिटियूं रहियल हुयूं जेके कुझु न थियूं उहे बि जाम साल ठहिरायूं आहिनि बिल्कुलु बहितरीन रही 5 साल जेको बि आधे माधे कमु हूंदो सिर्फ़ु रिंग कंदासीं ओॾी महिल ई माना कम असां बिल्कुलु गॾु हूंदासीं ॿार बच्चे नंढा वॾा टोटल साईं सां गॾु आहियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।